सितारे मुझा मुराद मुझे मिठो मोहम्मद करीमा इज़ा हवा इज़ा ज़हब इलल मेराज इहो सितारो मोहम्मद करीमा जेको मेराज वारी रात उफरियो वियो मथे वियो वरी मेराज माणे मोटी आयो सुभान अल्लाह वनजमे कसम सितारे जो यो सितारो केरा जो मदीने वारो सुभान सितारो केरा जो मुझो मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी पैसा हर के ये वणंदा है मुखे वणंदा पर मुखे ताजो उथड़ रहणो कोन्हे सुभान अल्लाह बस मुखे चुप करे मुझी गाल ॿुधो न मुझे ला लख थी वियो अल्लाह सची अल्लाह जे घर में तो ॿुधाए सुभान अल्लाह भेण ध्यान मुझे तहाने थींदो हाणे के 100 ॾिनो के 50 ॾिनो सुभान अल्लाह मां हथ तो बजा मुखे पैसा न ॾियो मुझी में गाल ॿुधो सुभान अल्लाह करे मुझी गाल ॿुधो अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह कंदो ता सरकारी कुआ वारा जिद कोन कंदो मुझा अल्लाह सिद्धी रात में आयो न फकीरन जो खैर आहे जो सल्लल्लाहु अलैहि वन्नजमे इज़ा हवा कसम है सितारे मोहम्मद करीम जो जे वक्त मेराज ते वियो कसम है मोहम्मद करीम जो जे वक्त मेराज माणे मोटियो कसम है सितारे मोहम्मद करीम जो जे वक्त मेराज जी रात उभरी पियो नमूदार थी पियो निशांबर थी पियो ज़ाहिर थी पियो पत्थरो थी पियो मेराज वारी रात जिता जिता यो सितारो चिमचंदो वियो उन हर हर जाय जो अल्लाह कसम खणंदो वियो इज़ा अरबी में ज़रफ़ है मौलवी साहब इज़ा ज़रफ़ हुआ जॾहिं जिता जॾहिं वियो गुज़रियो रब उन जाय जो कसम खयो रुगे मक्के में न रुगे मस्जिद हराम में या हती में काबा में जनिमल हुजूर सुरसल हुया जिब्रील जे नूरानी चेहरो मुस्तफा जे कदमन सां गही उथारियो हुजूर उथिया निंड मां जाॻिया मथो मुबारक मथे खयूं क़ुरान चयो वनजमे इज़ा हवा कसम सितारे जो जे वक्त मक्के में ज़ाहिर थियो वरी जेमल हुजूर मस्जिद अक़सा में आया सवा लख नबी सिफुन में हुया तुझो मुझो नबी इमामत जे मुसले ते हुयो सब नबी मुक्तदी हुया मदीने वारो इमाम हुयो सब पोइते हुया तुझो मुझो नबी अॻिते हुयो जेॾी महिल नमाज़ रकातूं पढ़ाए सलाम वराए ऐं जमायत जे इमाम मुंहुं करे वेंदो आहे मुस्तफा जो मुखड़ो जेॾी महिल नबीअ जे साम्हूं थियो त सितारे वांगुरु चेहरो चिमके पियो रब फरमायो वन्नजमे इज़ा हवा कसम मोहम्मद तुझे चेहरे जो जे वक्त मस्जिद अक़सा में उभरी पे वरी जरी वाला नबी अक़सा में रही विया तुझो मुझो नबी मथे रवानो थियो ओडी महिल रब फरमायो वन्नजमे इज़ा हवा कसम सितारे मोहम्मद जो जेॾी महिल नबीअनि खे अक़सा में छॾे पाण मथे उभरियो मथे
जेडी मन सतन आसमान ते हुजूर जी आमद थी रब फरमा कसम सितारे मोहम्मद जो जे वक्त पेरियो आसमान हेठ छडे इज़ा हवा अञा मथे बियो आसमान गुज़री वियो रब फरमा वन नजमे इज़ा हवा सितारे मोहम्मद जो कसम बियो आसमान हेठ छडी पाण मथे रवानो थियो बियो आसमान हेठ इज़ा हवा मोहम्मद अञा मथे चौथो आसमान हेठ वनज में इज़ा हवा मदीने वारो अञा मथे सतई आसमान हेठ मदीने वारो साईं अञा मथे वरी जेडी मल सितरा ते आया जिब्रील सितरा ते रहिजी वियो मदीने वारो अञा मथे कुरान फरमायो वनज में इज़ा हवा सितारे जो कसम मोहम्मद करीम जो कसम जेडी मल जिब्रील सिदरा ते छडी पाण अञा मथे वियो सुभान अल्लाह मकान खाला मकान ते आया जिते रब जा जलवा हुया बी का बि शइ न हुई हेठ त इंसान हुया नबी हुया जिन हुया आसमान ते नबियन जा अरवा हुया अल्लाह जा कुरूबी कुदूसी मलौल आला जा फरिश्ता हुया सिदरा ते जिब्रील भी हुयो पर जेमल सिदरा का मथे विया उते बियो केर न हुयो रुगे रब जो चलवो हुयो जो मोहम्मद जो मुखड़ो हुयो सुभान अल्लाह इन्नहु हुव समीउल बसीर बस इहो ही ॾिसण वारो इहो ही ॿुधण वारो हुयो जेमल हुजूर उन मकाम ते पहुता जिते भी का भी मखलूक न हुई अॻियो ख़ालिक जा चलवा साम्हूं मोहम्मद जो मुखड़ो रब फरमायो वन नजमे इज़ा हवा कसम तुझे चमकंदड़ चेहरे जो कारनामो सरंजाम ॾिबो आहे न अमड़ चवंदी आहे हो मुंहिंजा तारा हो मुंहिंजे अखियुनि जा बाबू साईं चवंदो आहे ओ मुंहिंजा बच्चा वाह जो कारनामो सरंजाम ॾिनो अथई हो मुंहिंजा तारा पीउ चवंदो आहे तारा माउ चवंदी आहे मुंहिंजा सितारा अॼु अबो बि नाहे हज़रत अब्दुल्ला जो चवे मुंहिंजा तारा मेराज माणे आए अॼु अमड़ आमना बि नाहे अल्लाह पाण थो फरमाए हबीब तूं दुर्रे यतीम तुंहिंजो अबो नाहे जो शाबस ॾे अमड़ नाहे जो शाबस ॾे वालिदैन नाहिन जो मुबारक ॾियनि मां रब पाण थो मुबारक ॾियाए ओ मुंहिंजा तारा ओ मोहम्मद मदीने वारा वनज में इज़ा हवा तू जो कसम जरे तू मेरा जो मानना है रुके व्या त न मोटिया भी सही न लफ्ज सागा वरी रब फरमा वनज में इज़ा हवा कसम तारे जो जे वक्त लथो वापस आयो हेठ पोतो लफ्ज सागा वञण जो भी जिक्र वापस अचण जो भी जिक्र हाय 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 हाणे तव्हां जे ज़हन में दिल में ख़्याल ईंदो त मदीने वारे खे तारो सोचे चंडू चवे चंडू वॾो आहे शायर चवंदा आहिनि त साईं मुंहिंजे यार जो चेहरो अहिड़ो जहिड़ो चोॾी जो चंड चवंदा आहिनि अलाह तारो छो चयो चोॾी जो चंड न चई चोॾी जो चंड त भिटाई नथो चवे यार खे त अलाह कीअं चवंदो भिटाई खां पुछूं त यार खे मदीने वारे खे चोॾी जो चंड चइजे भिटाई चए थो न न न न चंड चाहे सच जे मठियां मूर न भाईए कॾहिं उभरी सन्हड़ो कॾहिं उभरी गज
तब मटन भाया महबूब फरमाए तो सासे सिजन उभरे 84 चंद्र में साल में 365 दिहाड़ा उन्हें जा सिज 365 दिहाड़ा जा फरमाए तो सासे सिजन उभरे 84 चंद्र में 84 थो हर रात में चंद्र जे चोफन रोशनी जा जेके रातियूं हूंदियूं आहिनि 13, 14, 15, 16 इन्हनि सभिनी रातियुनि खे हर महीने जूं चमकंदड़ रातियूं जोड़ कर जने त इहे वञी थींदा 84 बेटा इहो मैथमेटिक्स जो कारीगर हुई फरमाए तो सॼे साल जा सिज सॼे साल जूं रोशनी वारियूं चंड जूं रातियूं सासे सिजन उभरे 84 चंड में बिलाहि रीअ फिरियन में सभु ऊता ही भाया अल्लाह जो कसम सुभान अल्लाह जे तो सॼे साल जा सासे सिज सॼे साल जा 84 चंड इन चंड जी चांडराण सिज जो सुहाओ इहो त सभु मोहम्मद जे चेहरे जी ख़ैरात चंड खे रोशनी मुस्तफा जे चेहरे मां मिलंदी आहे सिज खे सुहाओ मुस्तफा करीम जे मुखड़े मां मिलंदो आहे बिलाहि रीअ फिरियन में सभु अंधारी भाया के मुस्तफा जो मुखड़ो नचम वारो न हुजे हा त न सिज चिमके हा न सासे सिज हुजनि हा न 84 चंड हुजनि हा या सभु रोशनी आहे त मुंहिंजे लजपाल मोहम्मद जे साईं जो हलण हिटाई जो रूप पहिरों खयो पियो अचे जो नाज़म छारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंग उभियो खणियो अदब सी हूर न हैरत हंध मुझे साईं जो सोगंध मुझो सजण सभिनि सोहणो साईं जो सोगंध मदीने वारा तुंहिंजो कदम मिटाई जो अंत जे तो बेत भाया से आया तू आई लियो मन लाइन पिरिया संदे पार दे मिटाई जेके शेर जे आन कुरान ऐं हदीस जी तर्जुमानी कई आहे मैं तो वन नज्म मुस्तफा तू सितारो आई तुंहिंजो कसम मिटाई विचे तो त साईं जो सोगंध सुभान अल्लाह कसम मदीने वारा तुंहिंजो सजण सभिनि सोहणो चंड न चवंदो सांसे चंड न चवंदो सांसे छो त चंड चवाए सच जे मठियां मूर न भाईए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गज जो मुंह में बरई मच तब मट न भाया महबूब जो चंड चेहरे ते दाग है थोड़ी रात तान सुनो न त इने जे मुंह ते छाई कोन्हे मुंह ते छाई लगंदी आहे चंड जे चेहरे ते छाई हां साईं फरमाए तो चांद से तशबीह देना अरे ये कोई इंसाफ है उसके मुंह पर छाइयां मदनी का चेहरा सा
नचे छो त कॾहिं सन्हो कॾहिं उभरे कॾहिं न उभरे कॾहिं नंढो कॾहिं वॾो कॾहिं हलंदी कूड़ वांगुरु कुको कॾहिं वरी गुम बि थी वञे कॾहिं नज़र अचे कॾहिं नज़र न थो अचे तंहिंजे करे चंड सां सिज वॾो आहे वॾो रोशन आहे सिज सां अलाह ताला कसम खणे आहे त महबूब तुंहिंजो कसम जो तूं सिज आई न सिज कॾहिं रहमत आहे कॾहिं सहमत आहे अरे तव्हां नौशर फेरोज़ दिल्ली वारा नवाब शाह दिल्ली वारा तव्हांखे सिज जी वधीक ख़बर हूंदी जॾहिं ऊन्हारो चालीहो थींदो आहे हींअर त सियारे में वणे थो न सियारे में ॿाहिरि निकिरी तिड़के ते उदासी लॻो पियो तिड़के ते था वियो ऐं ऊन्हारे में तिड़के ते वेह त ख़बर थो पवे जेॾी महिल चालीहो हुजे सिज मथां टाक मंझंदि हुजे कन्ननि जूं पापड़ियूं साड़ींदो आहे लोंदड़ियूं सड़ाई साड़ींदो आहे पैर उघाड़ा करे ॿाहिरि न निकिरी सघंदे हमरा ॿाहिरि निकितो मोटियो त फसके पियो किरी पियो अब अच्छा आहे जे सिज लॻो त सही ॾींहुं लॻो आहे जी इहो जेको ॾींहुं लॻी वियो इहा रहमत थी या सहमत जी सियारे में सिज वणे थो रहमत आहे ऊन्हारे में कॾहिं रहमत कॾहिं सहमत मदीने वारे खे रब सिज न सॼो छो त मुंहिंजो मुस्तफ़ा सहमत आहे ई न रुॻे रहमत ई रहमत रहमत ई रहमत पंचर जे लाइ रहमत परावर जे लाइ रहमत मञण वारनि जे लाइ रहमत न मञण वारनि लाइ रहमत ज़मीन वारनि लाइ रहमत आसमान वारनि लाइ रहमत मके वारनि लाइ रहमत मदीने वारनि लाइ रहमत हिजाज़ वारनि लाइ रहमत सिंध वारनि लाइ रहमत सरकारी खूह वारनि लाइ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा माना भी है महबूब के न मोकिलियो इल्ला इस्तिस्ना महबूब सिर्फ ऐं सिर्फ तोखे रहमत बणाए मोकिलियो पुट रहमत पर कॾहिं सहमत थींदो आहे बाहि रहमत कॾहिं सहमत थींदी आहे खीर रहमत कॾहिं सहमत थी पवंदो आहे मौसमूं रहमत आहिनि कॾहिं सहमत थी पवंदियूं आहिनि पर हिकिड़ी रहमत आहे जेका हमेशह रहमत ई रहमत आहे करे मदीने वारे साईं खे रब सिज न चए समझो था सुभान अल्लाह तव्हां चवंदो सितारा नंढड़ा आहिनि तव्हां साइंसदान खां पुछी ॾिसो त इहे सितारा जेके आहिनि सिज खां बि तमामु वॾा आहिनि छो त असांखां परे आहिनि तॾहिं असांखे नंढड़ा था नज़र अचनि जेके हज ते विया आहियो उमिरे ते विया आहियो जहाज ते विया आहियो जहाज केॾो वॾो आहे जेको जंबू जेट जहाज आहे न 450 माण्हू सामान सूधा खणंदो आहे पर जेॾीमहिल मथे वेंदो आहे न नंढड़ी झिरकड़ी वांगुरु नज़र ईंदो आहे इंसानी अख जी आदत आहे जेका शइ जेतिरी वेझो ईंदी आहे वॾी नज़र ईंदी आहे परे थींदी वञे उहा नंढी नज़र ईंदी आहे इहे सितारा सिज खां बि वॾा आहिनि चंड खां बि के सितारा वॾा आहिनि पर असांखां परे आहिनि तॾहिं नंढा था नज़र अचनि मथां ईअं चई त हुज़ूर खे सितारो छो जी नंढड़ो सितारा चंड खां सिज खां बि वॾा आहिनि तॾहिं मदीने वारे रब खे रब फरमायो नज्म सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला सितारो अन्नज्म छो चई अन्नज्म अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे अरबी में नज्म सितारे खे सरबो आहे पर नज्म जूं खोड़ सारियूं माना हूंदियूं त रुगत अरबी जी ॿोली जी डिक्शनरी खोले ॾिसो न त नज्म जी हिकिड़ी माना आहे असुल जड़ पाड़ बुनियाद असुल समझो सुभान अल्लाह तवज्जो मुड़िया अरे समझो दाले न अल्लाह ये बणो अच्छा
ये निम जो वण आहे इन निम जे वण जो टारियूं लामूं थुड़ सब कुछ आहे पर बीठो छाते आहे पहाड़ ते बुनियाद पहाड़ ते या पहाड़ इन वण जो बुनियाद आहे पहाड़ न हुजे थुड़ बीहंदो पहाड़ न हुजे टारियूं थींदियूं शाखूं लामूं मेवा वण पन बूर कुछ भी न थींदो छाव सारी जेकी कुछ थियनि था न वण जो वजूद आहे पहाड़ सां जे पहाड़ न हुजे त वण न हुजे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेका जड़ आहे जेका पहाड़ आहे उहा नज़र कोन थी अचे सुभान अल्लाह वण नजर अचे थी जेका पहाड़ आहे जेको असुल आहे बुनियाद आहे नज़र कोन थो थोरो बि नज़र अचे थो जी सही तारियूं बि नज़र अचनि थियूं पन बि नज़र अचनि था पर पहाड़ नज़र नथी अचे भला जा शइ नज़र न अचे त चइबो छा त उहा शइ आहे ई कान मां तव्हांजो मुकमिल तवजो चाहींदुसि सुभान अल्लाह हिकिड़ो कम्यूनिस्ट हो कम्यूनिस्ट हिकिड़ो उस्ताद हो टीचर हो स्कूल में ॿारनि खे पियो पढ़ाए चए पियो त बाबा जा शइ नज़र अचे त मञबी जा शइ नज़र न अचे उहा न मञबी अब हीअ छा आहे छोकिरा ॿुधायो हीअ छा आहे चओ टेबल ॾिसो था हा ॾिसूं था टेबल अब हीअ छा आहे कुर्सी हे छा आहे बोर्ड हे छा आहे चाक हे छा आहे कलम ॾिसो था हा अल्लाह अब ॾिसो था छोकिरनि जो त ॾिसूं कोन था चइबो हुजे त नज़र अचे न अल्लाह आहे अल्लाह हुजे त नज़र टेबल नज़र अचे थी कुर्सी नज़र अचे थी चाक नज़र अचे थो मेज़ नज़र अचे थी आहिनि त नज़र अचनि थियूं अल्लाह हुजे त नज़र अचे न अल्लाह आहे ई कोन हिकिड़ो छोकिरो सियाणो उन चयो साईं मां इन जो जवाब ॾियां तव्हांखे कि हा भाउ हा पुटु ॿुधा छोकिरो बीही शागिर्दनि खे चयो भाउ असां वरी उस्ताद में अकुल नज़र अचेव थो छोकिरो जवाब ॾियो असांखे नज़र नथो अचे हुजे त नज़र अचे अकुल हुजेसि त नज़र अचे न हाणे उसूल ॿुधाए छाजे हूंदी त नज़र ईंदी जे नज़र नथी अचे त माना आहे कोन साईं पाण असांखे उसूल सेखारियो आहे हाणे साईं जे अंदरि अकुल हुजे हा त नज़र अचे उस्ताद हिकिड़ी घटि रेट कुछ जड़ी ऐसे को तैसा समझो था न ओ मिठा कुछ माण्हू चवंदा आहिनि त तव्हां चओ था मदीने वारो हाज़िर नाज़िर आहे असांखे ॾेखारियो तव्हांजो त हुज़ूर हाज़िर नाज़िर आहिनि पुट हर शइ ॾिसी न मञबी आहे के शयूं अण ॾिठियूं मञबियूं के शयूं महसूस कबियूं आहिनि महसूस सुभान अल्लाह हवा ॾिठी अथव हवा न सही जवाब ॾियो अल्लाह ॻाल्हायो इहे सां मुंहिंजी ॻाल्हि पले नथी चादर जो पलंग लुॾे थो पियो ॾिसो पिया साईं ॾिसो था चादर लुॾे थी छो थी लुॾे इनखे हवा भला इहा हवा नज़र अचेव थी जवाब ॾियो लुॾंदड़ शइ नज़र अचे थी लोटण वारी शइ नज़र नथी अचे वण नज़र अचे थो वण जी पाण जेका असुल जड़ बुनियाद आहे उहो नज़र नथो अचे ओ मिठा हिन काइनात जी जड़ पाण बुनियाद मदीने वारो वन नजम असाए मोहम्मद सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक वन नजम जो कसम नजम वाला असुल जड़ पाण बुनियाद ये कायनात वजूद ये वन जो थोड़ो तारू शाखू पर असुल पाण रब फरमाए तो कायनात वजूद इने जी असुल जड़ बुनियाद मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह बेशक अगर तोखे नजर नथो अचे त तू इनकार न कंदो कर हुन मास्टर वांगुरु इनकार न कर त नजर अचे त पोइ मञा मुस्तफा मुंहिंजो हाज़िर बि आहे जो नाज़िर बि आहे छा मदीने वारो हया हया
नबी मदीने वारो अज भी हयात हाय सुभान अल्लाह सुभान उहा अख हुजई उहा नज़र हुजई उहा दीद हुजई हीअं नज़र कर त मदीने वारे जा जलवा बि नज़र था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयदी रफाई रहमतुल्लाह अलैह मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी आलिमा उन्हें पदे किताब में लिखियो आ त हजरत रफाई रहमतुल्लाह अलैह जब मदीने शरीफ में आयो सैयद वाले रसूल रोज़े पाक दे अॻियों बि मवाज शरीफ ते थी या रसूल अल्लाह ना साईं घर हूंदो या रोज़ दीदार कराईंदा आहियो अॼु तव्हांजे तॾे ते आयो आहियां दिलि थी चवे त तव्हांजा हथ चुमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद अहमद कबीर रफाई रहमतुल्लाह अलैह के तो नाना साईं मूंखे जलवो ॾेखारियो हथ चुमण थो चाहियां त मज़ार खुली पई सुभान अल्लाह सुभान मदीने वारे साईं जो हथ मुबारक ज़ाहिर थियो ओॾी महिल मस्जिद नबवी में 4000 माण्हू ज़ाहिरीन बीठल हुया उन 4000 माण्हुनि मुंहिंजे दिलबर जे हथ जो ज़ियारत कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजो दोस्त आहे मदीने शरीफ में रहंदो आहे असुल अरब आहे मदीने जो रहवासी आहे जद्दी पुष्टी शेख सुल्तान बिन हुसैन बिन अब्बस अल अलवी उनजो तारीफ़ ॿुधाए छॾिया सुभान अल्लाह मदीने शरीफ में रहंदो अल वाली में मूंसां में ॻाल्हि कई चई त असांजा वॾड़ा जेके हुया असुल यमन जा हुया पोइ यमन मंझां हिकिड़े काफ़िले जी सूरत में आया मदीने शरीफ उन काफ़िले में हिकिड़ो माण्हू हुयो सादो तबीयत जेके सिंधी में भोरड़ो सॾिबो आहे विटाई फरमाए त अलाह ॾाही मथिया जो ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूसी मूं पिरियनि भोराईअ में भाल कया भोरड़नि खां वधीक भाल थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो उन काफ़िले में हिकिड़ो माण्हू तबीयत जो साजड़ो भोरड़ो उनखे चयूं त वाह हे असांजो सामान घोड़ा सामान आहे तूं हिते बीह असां मदीने वारे साईं जी ज़ियारत करे अचूं त पोइ तूं वञिजे उन चयो हा हा तव्हां भली थी अचो मुंहिंजे नबी सां तव्हां मिली अचो मां हिते सामान ते वेठो आहियां ही वियो उन सामान ते वेठो हू विया मवाज शरीफ ते विया वञी ज़ियारत कयूं दीदार कयूं सलाम पढ़ियूं मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ियूं मोटी आया हाणे हे पुछेनि जेको सामान ते वेठो न पुछेनि पिया वाह मुंहिंजे नबी सोणे सां मिली आया कि हा असां नबी सोणे जी ज़ियारत करे आयासीं असां नबी सोणे जी ज़ियारत करे आयासीं हुन इएं सम्झो पंहिंजे ज़हन में हे जे विया में साईं जन वेठा हूंदा मुसले ते हूंदा मेंबर ते वेठा हूंदा हिननि भाकुर पाता हूंदा हथ चुमिया हूंदा साईं जन जी ज़ियारत कई हूंदनि साईं जन सां गले मिलिया हूंदा यमन खां आया आहियूं वॾो पंधु करे महिमाननि सां ज़रूरु साईं मिलिया हूंदा हू पंहिंजे ज़हन में ईअं पियो सोचे हिननि चयो त असां ज़ियारत साईं जी करे आया आहियूं हाणे तूं वरी ज़ियारत करे आ ही जीअं आयो न वुज़ू कयई मस्जिद नबवी में आयो त मस्जिद नबवी शरीफ में मेहराब पियो ॾिसे हाय हाय वरी मिंबर पियो ॾिसे अल्लाह मुंहिंजो साईं किथे आहे मुंहिंजो नबी किथे आहे मुंहिंजो महबूब किथे आहे हुन खां पुछे मुंहिंजो नबी किथे आहे मां यमन खां आयो आहियां मुंहिंजे नबी सां मिलण आयो आहियां तव्हां ॿुधायो मुंहिंजो नबी मन इशारो ॾिनो जारी पाक में सब्ज़ जाली मुबारक साईं जन हाणे हे जो आयो प्यारी मुबारक जे साम्हूं बीठो ज़ाहिरी दीदार में रोए बीठो रड़े बीठो साईं
मुझे मदीने में मुखे तवा का सवाजो केर न सुजल मां परदेसी आया वडो सफर करे आयो आया मां मुखे सियारत करायो मुझे साथियुनि सां मिलो मूंसां सां मिलो मां बेकुल आया मुझे मुझे साथियुनि सां मिलो उन्हनि सां हथ मिलायो उन्हनि सां फकुर पत मूंसां छो नथा मिलो रोए बिठो सगड़ा बिठो करे तेसी मज़ारे अंदर ही खुली पई इमामुल अंबिया ज़ाहिर था और फक्र भी पालो सीने सुभान अल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हरम की जमीन और कदम रख के चलना अरे सर का मौका हो जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले महबूब तू जो समा चमकदड़ चेहरे वाला ओ हसीन चेहरे वाला ओ मुझा तारा सुभान अल्लाह ओ तू कायनात जो असुल